हिते के अहम ख़बर के हवाले से अपडेट करे रहिया आहियूं। डहरकी में सादिया सूमरो वारे मामले जो एसएसपी घोटकी नोटिस वरतो आहे। डीएसपी ओबावड़ो जांच ऑफिसर मुकर्रर करे केस दाख़िल करे रिपोर्ट ॾियण जो हुक्म ॾिनो वियो आहे। जवाबदार अब्दुल हमीद चाचड़ हिरासत में आहे, पुलिस जो ये चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे डहरकी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रमेश कुमार। जी रमेश, छा तफ़सील आहिनि मामले के हवाले से आगाह कजो। जी आऊं तव्हांखे ॿुधाए थो हलां त डहरकी जी हैदरी मां बारगाह मॉल जी रवासण 20 साल मुस्मात सादिया सूमरो जेका पंहिंजे ओबाश नौजवान तंग करण ते ज़िंदगी जो अंत आंदो हुयो, उनजो लाश वारिस डहरकी थाणे ते खणाए आया हुया। उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं अहिड़े मामले जूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद एसएसपी घोटकी अनवर खेतरान वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं उन डीएसपी उबावड़ो कलंद बख़्श सूमरो के इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो आहे। कलंद बख़्श सूमरो डहरकी थाणे ते पहुची वियो आहे, जंहिं मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त जेको नारी खे तंग करे रहियो हुयो जवाबदार अब्दुल हमीद चाचड़, हुनखे डहरकी पुलिस हिरासत में वठी छॾियो आहे ऐं हींअर डहरकी जी पुलिस जे थाणे ते मौजूदु आहे ऐं हुननि जो इहो चवणु आहे त वाक़े जी 24 कलाक में रिपोर्ट ॾींदुसि ऐं एफआईआर दाख़िल करे जवाबदार ख़िलाफ़ वधीक कानूनी कार्रवाई कंदासीं ऐं जेकॾहिं जांच में ॿिया बि कंहिं शामिल थींदा त उन्हनि खे बि शामिल कयो वेंदो। जी ठीक है, महिरबानी रमेश कुमार अपडेट करण लाइ।